मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ौज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा दोस्तो प्यारो, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि हो? उमेदु आहे त तव्हां जिथे हूंदो अला कंदो रब्बिल इज़त तव्हांजी मान मरादा सभु इंशाअल्लाह पूरी थींदियूं। मां शुआब फुलकोटरो यूट्यूब ते तव्हां सां ॿियो दफ़ो मुखातिबु थियो आहियां ऐं तव्हां भाइरनि जे लाइ कुझु अर्ज़ु करणु चाहींदुमि। इंसान जे लाइ कुझु कोई नथो करे सघे, पर एतिरो करे सघे हिक ॿिए जे लाइ इंसान मुहबत प्यार ऐं ख़ुलूस सां रही सघे थो। मां तव्हांखे हिकिड़े मिसाल हिकिड़ी नंढी ॻाल्हि ॿुधायां, मूंखे यादि अची वई आहे, तव्हां भाइरनि ताईं मां पेश करणु थो चाहियां त बादशाहनि जो बादशाह अलाह हुआ, पर कंहिं वक़्त जो हिकिड़ो बादशाह हो, उनखे पंहिंजूं 6 नियाणियूं हुयूं या 7 नियाणियूं हुयूं। उन्हनि जो बादशाह हो लाज़मी, उन्हनि जूं धीअरूं हुयूं। उन्हनि खे बादशाह हिकिड़े ॾींहुं विहारे पाण वटि पुछणु चाहियो, चई तव्हां बाबा वेहो, तव्हां में कमु आहे मुंहिंजो। पोइ हर हिक खां पुछणु लॻो तव्हांखे मां केतिरो प्यारो आहियां। क्या जेकी वॾी का हुई उन चयो त तव्हां मूंखे पंहिंजे साह खां वधीक प्यारा हो। कंहिं चयो बाबा मूंखे दुनिया खां वधीक प्यारा हो। कंहिं चयो त मूंखे कहिड़ी शइ खां प्यारा हो। जेकी हिकिड़ी हिनजी नंढी हिनजी नियाणी हुई जेकी सिकील थी हुई, उन खां पुछी बाबा तोखे मां केतिरो प्यारा आहियां। उन चयो बाबा बादशाह सलामत, बाबा साईं तव्हां मूंखे एतिरा प्यारा हो जीअं लूणु ऐं मिर्च। बादशाह जो त मुंहिंजी इज़त बादशाह जेतिरी ऐं तव्हां मूंखे लूणु ऐं मिर्च जेतिरो तूं मुंहिंजी इज़त कई आहे। बादशाह खे हिन ॻाल्हि ते गुस्सो लॻो। बादशाह वज़ीरनि खे हुकुम कयो हिनखे खणी वञी कंहिं झंग में फिटी करे अचो। छो जो वज़ीर त लाज़मी मुखातिबु आहे बादशाह जे हुकुम खे मञण जे लाइ। उन महिल मिंटो करे वरितो, छोकिरी खे खणी कंहिं झंग में फिटो करे आया। वक़्त जो वक़्तु, छो जो कंहिं छोकिरीअ खे झंग में फिटी करे वक़्त जी ॻाल्हि आहे। कंहिं ॿिए इलाइक़े जो बादशाह उतां गुज़रियो त हुनजी नज़र कंहिं छोकिरीअ ते पई। छोकिरीअ खे खणी आयो, छोकिरी जवान हुई। हिन छोकिरीअ खां पुछा कई, छोकिरी चयो त मां फलाणे बादशाह जी धीउ आहियां ऐं बादशाह हुन चयो मां बि शादी करणु थो चाहियां, जे तूं मूंसां शादी करणु चाहीं। छोकिरी चयो त हिकिड़ी शर्त ते मां तोसां शादी ज़रूरु कंदमि, पर तूं सभिनी खे जेतिरा बि माना हिते पंहिंजे इलाइक़े जा बादशाह आहिनि उन सभिनी खे घुराईंदे, पर तूं 7 ताम तयारु कंदे ऐं जंहिंमें तूं नमक ऐं या मिर्च न विझंदे। बादशाह सलामत चयो सही आहे, ठीकु आहे। त उनजे पीउ खे बि दावत ॾिनी, इहो सभु उन ते आया। ॻाल्हि मक़सद जी मां तव्हांखे थोरी ॿुधाइणु थो चाहियां त जंहिंमहिल बादशाह सलामत आयो, कलर त मसलन कलर में ज़ाइक़ात साॻा हुआ, कंहिंमें ॻाढ़ो, कंहिंमें नीरो, कंहिंमें ब्लू, कंहिंमें कहिड़ो, सभु हिन कया पिया। जेके ताम हुआ मसलन ॻाल्हि हिन पूरा फिका कराया। बादशाह जंहिंमहिल आयो जो जंहिं शइ में खणे ज़रूरु हाणे फिकी शइ त कंहिंखे वणंदी कान, लाज़मी कान वणंदी। जंहिंमें नमक न हूंदो कान वणंदी, मिर्च न हुजनि त काई शइ नथी वणंदी। बादशाह पुछो हे छा तूं करायो यार, ताम हेॾो करायो थी, महफ़िलियूं करायूं थी, पर तूं नमक छो न विधो आहे? चई यार मुंहिंजी ॻाल्हि आहे, मुंहिंजी हिकिड़ी मां घरवारीअ मूंखे चयो त तूं हे शइ कर। बादशाह में वक़्तु सियाणो माण्हू हो, उन चयो यार हे केरु आहे? हिन जो पंहिंजी ॾिठो त हुनजी नियाणी हुई। हुन नियाणीअ खां पुछियो छा आहे? चए बाबा जे तूं मुंहिंजी ज़िंदगीअ में आहे त मुंहिंजे लाइ त सभु कुझु तूं हुए न, जे मुंहिंजी तूं ज़िंदगी में न आहे त मुंहिंजी ज़िंदगी न आहे। त बादशाह हिन ॻाल्हि ते पेशमान थियो ऐं नियाणी खां माफ़ी वरितई। ऐं मक़सदु मुंहिंजी ॻाल्हि जो त किथे बि कहिड़ी शइ जो कलर ते रंग ते काई शइ न आहे। हिक ॿिए खे सम्झो ऐं मुहबत इंसान जी घर में हुजे, घर खां ॿाहिरि हुजे, जिथे बि हुजो। ईअं न आहे त को तव्हां हिते हुजो, किथे बि हुजो, पंहिंजे सोच वीचार मुताबिक़ कमु कयो। जीअं त मुंहिंजो दोस्तो ॿाहिरो मुंहिंजो चैनल तव्हांजे आॾो साम्हूं हली रहियो आहे, जिथे बि हली रहियो आहे, तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब लाइक कयो। शुआब फुलकोटरो नातख़्वान 2026। तव्हां जिथे मुंहिंजे सिंध जा वेझा आहियो या सिंध खां परे, पर सिंध सॼी असांजी आहे। पहिरियों पाकिस्तान असांजा, जिथे बि असांजा मुस्लमान भाइर आहिनि सभु असांजा आहिनि ऐं असां सभिनी जा असां हिक ॿिए जे तव्हांजे लाइ एहसासु आहे। ऐं ख़ुदा पाक खां तव्हांजे लाइ असां दुआ घुरूं था। जेकी शइ तव्हांखे पसंदि अचे, काई बि हुजे, तव्हां कमेंट में ॿुधायो। इंशाअल्लाह जेतिरो थी सघो तव्हां भाइरनि जे लाइ पेश कबो। जज़ाकल्लाह। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।